नाज़रीन, पाकिस्तान ऐं रूस विच में मंशात जी रोकथाम ऐं ख़ात्मे लाइ मुआहिदो थी वियो आहे। ॿिन्ही मुल्कनि पारां ग़ैर क़ानूनी इमिग्रेशन रोकण ऐं शहरियुनि जे वतन वापसीअ लाइ ताउन वधाइण ते बि इत्तफ़ाक़ कयो वियो। बिश्केक में वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी जे रूस, ताजिकिस्तान, अज़बकिस्तान जे परॾेही वज़ीरनि सां मुलाक़ात कई अहम मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त अफ़गानिस्तान में दहशतगर्दनि जे कैंपुनि ते ख़दशा आहिनि। नाज़रीन, नमक एक बेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त पाकिस्तान ऐं रूस विच में मंशात जी रोकथाम ऐं ख़ात्मे लाइ मुआहिदो थी वियो आहे। ॿिन्ही मुल्कनि पारां ग़ैर क़ानूनी इमिग्रेशन रोकण ऐं शहरियुनि जे वतन वापसीअ लाइ ताउन वधाइण ते बि इत्तफ़ाक़ कयो वियो। बिश्केक में वधीक घरू वज़ीर मोहसिन नक़वी जे रूस, ताजिकिस्तान, अज़बकिस्तान जे परॾेही वज़ीरनि सां मुलाक़ात कई अहम मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी वधीक चयो आहे त अफ़गानिस्तान में दहशतगर्दनि जे कैंपुनि ते ख़दशा आहिनि।